الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما المسيح ابن مريم إلا رسول قد خلت من قبله الرسل وأمه صديقة كانا يأكلان الطعام انظر كيف نبين لهم الآيات ثم انظر أنى يؤفكون. قل أتعبدون من دون الله ما لا يملك لكم ضرا ولا نفعا والله هو السميع العليم. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक जे नाज़िल थियण वक़्तु बनी इसराइल जे माण्हुनि में जेतिरा फ़िरक़ा थिया हुआ अक़ीदा तसलीस जे मुतालिक़ उन्हनि जो बयानु फ़रमायो हो। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चवां त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में माण्हुनि जा जेके नज़रिया हुया, हिकिड़नि चयो त ईसा ख़ुदि ख़ुदा आहे पर माउ जे पेट मां नई शक्ल सां माण्हुनि जे ॾोहनि खे माफ़ करण जे लाइ ज़ाहिर थियो आहे। हू आसमान ते मथे हाणे पंहिंजी हिकिड़ी शक्ल अख़्तियार करे मरियम जे पेट मां ज़ाहिर थियो आहे। ॿियनि चयो त न, ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला ऐं रूहुल क़ुदस इहे टई ख़ुदा आहिनि, टिन्हनि खे गॾायो ख़ुदा थी पिया, हिकिड़ो ख़ुदा ठहंदो टिन्हनि जे गॾाइण सां। टिनि चयो त न, मरियम ईसा रूहुल क़ुदस जिब्राइल अलैहिस्सलाम टई गॾायो, इहे टई हिकिड़ो ख़ुदा। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इन्हनि टिन्हनि फ़िरक़नि जे अक़ीदनि खे बातिल ऐं तरदीद करे बयानु फ़रमायो त टई ग़लति, टई अक़ीदे जे एतबार सां काफ़िर आहे। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इन ई अक़ीदे तसलीस जे मुतालिक़ त इहो अक़ीदो बातिल आहे उन ते दलाइल बयानु फ़रमाया आहिनि। पोइ दलाइल हिकिड़ा अकुली हूंदा आहिनि, ॿिया नकुली हूंदा आहिनि। अकुल जो ताल्लुक़ दिमाग़ सां आहे, ज़हन सां सोचे सम्झी करे ॾिबो, ऐं नकुल जो ताल्लुक़ क़ुर पाक जी आयत अची वई जेका अल्लाह ताला बयानु कई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि क़ुर नाज़िल थियो, हुज़ूर जन सहाबा किराम ताईं नकुल कई, सहाबा किराम असां ताईं क़ुर असां वटि मौजूदु आहे, अॼु असां बि उहो ई नकुल कंदासीं। हदीस पाक में जेके हुज़ूर जन अल्फाज़ फरमाया सहाबा किराम ॿुधा, सहाबा किराम असां ताईं पहुचाया, अॼु असां उहे ई साॻा ई अल्फाज़ नकुल कंदासीं। हिकिड़ा अकुल सां दलील ॾिबा आहिनि, ॿिया नकुल सां दलील ॾिबा आहिनि। नकुल माना क़ुर ऐं हदीस मां आयत पढ़ी ॿुधाइजे, अकुल माना दिमाग़ सां सोचे सम्झी। हिननि आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इंसान खे अकुल ऐं नकुल ॿिन्हिनि तरह सां सेखारियो आहे त इहो जेको अक़ीदो रखनि पिया त ईसा मरियम जो पुटु ख़ुदा आहे, इहो अक़ीदो ग़लति आहे। कीअं ग़लति आहे? अल्लाह से फरमायो मल मसीह इब्नु मरियम इल्ला रसूल, ईसा बिन मरियम सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजो रसूल आहे, बसि ॿियो कुझु बि न आहे। न ख़ुदा आहे, नऊज़ बिल्लाह, न ख़ुदा जो पुटु आहे, नऊज़ बिल्लाह, न टिनि मां टियों आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजो रसूल आहे, बसि ॻाल्हि ख़तमु। रसूल जो कमु छा हूंदो आहे? अल्लाह तबारक व ताला जा नियापा इंसाननि ताईं पहुचाईंदो, अल्लाह ताला जा पैगाम इंसाननि ताईं पहुचाईंदो। अल्लाह ताला उन पंहिंजे पैगम्बर ताईं जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए पैगाम पुॼाईंदो
उनखे पहिरियां जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए ॻाल्हि सम्झाईंदो, पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम जीअं सम्झाए वेंदो, पैगम्बर मौजूद पाबंद हूंदो आहे त मौजूदा दौर जे माण्हुनि खे उहो पैगाम ईअं ई सम्झाए जीअं जिब्राइल उनखे सम्झाए। रसूल जो कमु इहो आहे। रसूल जी माना आहे पैगम्बर, पैगामबर फारसीअ जो लफ़्ज़ आहे, माना पैगाम पहुचाईंदड़। रसूल जी माना इहा आहे। त पोइ अल्लाह ताला फरमायो ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा था चवनि? न, ईसा असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजो पैगम्बर आहे, ॿियो कुझु बि कोन्हे, बसि। पोइ जेको पैगम्बर आहे, तव्हां न जेकॾहिं बेअकुल थी करे चवंदव त इहो ख़ुदा आहे, त पोइ पैगम्बर ई कंहिंजी थो करे, बाक़ी पैगाम कंहिंजो थो पुॼाए तव्हांखे? जेकॾहिं तव्हां था चओ नऊज़ बिल्लाह त ख़ुदा आहे, हाणे हिकिड़ी शक्ल में इंसान जी में मरियम जे पेट मां निकिरी ज़ाहिर थियो आहे ख़ुदा आहे, त पोइ बाक़ी पैगाम कंहिंजो थो पुॼाए तव्हां वटि? माना ख़ुदा सिधो सो तव्हांजे आॾो आहे ऐं ख़ुदा तो तव्हां सां ॻाल्हाए। एतिरी हैसियत तव्हांजी आहे जो तव्हां ख़ुदा ताला जे ज़ात खे ॾिसी सघो? छा ख़ुदा हुनखे चइबो आहे जेको महदूद हुजे, जेको तव्हांखे नज़र अचे, जंहिंखे तव्हांजी अखि मां पाए विझे? अकुल सां कमु त वठो। इहा ई त वॾी अल्लाह ताला जे ज़ात जी ताक़त ऐं कुदरत आहे जो दुनिया जे कंहिं बि अखि खे नज़र नथो अची सघे, दुनिया जी का बि अखि हुनखे नथी ॾिसी सघे। ला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार वहुवल लतीफुल ख़बीर। ॿिए जॻह ते क़ुर पाक में अल्लाह से फरमायो, अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंखे दुनिया जी का बि अखि ॾिसी नथी सघे ऐं हू सभिनी खे ॾिसी सघे थो। इन ई दलील जे बुनियाद ते त कुझु आलिम सॻोरा हीअं बि चवंदा आहिनि त मेराज वारी राति हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बि अल्लाह ताला जे ज़ात खे कोन ॾिठो। छो त क़ुर पाक जी आयत चवे थी त का बि अखि अल्लाह ताला जे ज़ात खे नथी ॾिसी सघे, त का बि अखि माना सभु अखियूं नथियूं ॾिसी सघनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कोन ॾिठो आहे। पर जे चवंदासीं हा ॾिठो आहे त पोइ हीअं मञिबो जॾहिं अल्लाह तबारक व ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिन जहान में ख़लक़ियो आहे त हिन जहान में दीदार न करायो आहे। सतनि आसमान खां मथे, सिदरतुल मुंतहा खां मथे, अर्श मुअल्ला खां मथे, उते वञी करे उहो जहान ई ॿियो आहे, उते कैफ़ियत बि ॿी आहे, उते अखि बि ॿी आहे, उहा नज़र बि ॿी आहे। उन नज़र उन अखि सां ॾेखारियो आहे, हिन अखि सां कोन्हे जंहिं अखि जे लाइ क़ुर पाक चयो ला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार वहुवल लतीफुल ख़बीर। अल्लाह ताला हिते दलील ॾींदे फरमायो ईसा अलैहिस्सलाम खे न ही चवनि था त इहो ख़ुदा आहे। जे पाण ख़ुदा आहे त पोइ पैगम्बर कंहिंजो आहे? जे पाण ख़ुदा आहे त हिन जो पैगम्बर ॿियो वरी कहिड़ो आहे भला? जे तव्हां हिनखे पैगम्बर था चओ त पोइ ख़ुदा बि था मञोसि, त पोइ बाक़ी पैगम्बरी नुबूअत कंहिं ॾिनी अथसि? कंहिंजे तरफ़ खां आयो आहे तव्हां ॾे? हे त तव्हांजूं ॻाल्हियूं ई अधूरियूं आहिनि। हिकिड़ो दलील अकुल सां ॾिनो वियो त ख़तमु आहे तव्हांजी इहो अक़ीदो ग़लति ऐं बातिल आहे त ईसा ख़ुदा आहे, न आहे ख़ुदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मल मसीह इब्न मरियम इल्ला रसूल, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ईसा बिन मरियम रसूल आहे, ॿियो कुझु बि न आहे, बसि। हाणे अॻिते अल्लाह से फरमायो क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल, ईसा अलैहिस्सलाम खां पहिरियां बि रसूल केतिरा ई गुज़री चुका आहिनि, अची चुका आहिनि। पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे सेखारण जे लाइ रसूल आया आहिनि। पोइ जे तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे रसूल था मञियो, ईसा अलैहिस्सलाम खे रसूल न ख़ुदा था मञियो, त पोइ कहिड़े बुनियाद ते, कहिड़ी ख़ुसूसियत ॾिठव उन? जे हीअ ख़ुसूसियत तव्हांखे नज़र आई आहे त बिना पीउ जे पैदा थियो आहे, त पोइ तव्हां था चओ त एॾी वॾी ख़ुसूसियत अथसि, बिना पीउ जे पैदा थियो आहे त ख़ुदा आहे? त पोइ थोरो अॻिते हलो वञा। आदम अलैहिस्सलाम बिना पीउ बिना माउ जे पैदा थियो आहे, पीउ बि कोन हुउसि, माउ बि कोन हुअसि, पोइ हुनखे बि ख़ुदा चओ? हुनखे त ख़ुदा कोन था चओ। जे हिनखे ख़ुदा था मञियो त पोइ हुनखे ख़ुदा मञियो। हू त हिन खां वधीक ॿ सिफ़तूं थो रखे, पीउ बि कोन हुअसि, माउ बि कोन हुअसि। खोड़ पैगम्बर गुज़रिया आहिनि। चलो बीबी हवा वरी हुनजे बासरातीअ मां पैदा थी आहे। फितरत इंसान जी में जितां ॿारु पैदा थींदो आहे उतां बि न, ऑपरेशन सां औरतुनि खे पेट कटे चीरे ॿार ॼणाईंदा आहिनि, उतां बि न, हेॾी वॾी पासरीअ मां वरी औरत मां बि न, मर्द जे पासरीअ मां चओसि उहा बि ख़ुदा आहे, हुन में बि वॾी ख़ुसूसियत आहे। ऐं नंढड़ो ॿार बि न, हेॾी वॾी जहिड़ी जाॻंदी औरत आहे, हुनखे बि चओ ख़ुदा आहे।
ग़लति अक़ीदो आहे तव्हांजो इहो त ईसा बिन मरियम अल्लाह ताला जी ज़ात आहे, ख़ुदा आहे। ग़लति आहे अक़ीदो। असां वटि सिर्फ़ु रसूल आहे, जे हिन खे ख़ुसूसियत इहा थी नज़र अचेव त बिना पीउ जे पैदा थियो आहे त पोइ ख़ुदा आहे, त हिन खां पहिरियां अॻिते हलंदो त आदम अलैहिस्सलाम में डबल ख़ुसूसियत आहे, पोइ उहो त अञा वधीक ख़ुदा हुजण जे लाइक़ु आहे, पर उहो बि कोन्हे को। ॿ दलील। टियों फरमाई व उम्मुहु सिद्दीक़ा, छो त हिकिड़ो फ़िरक़ो अहिड़ो हुयो बनी इसराईल वारनि मां जेके चवनि पिया त तस्लीस में सालिसु सलास, टिनि मां टियों, माना ईसा अलैहिस्सलाम, बीबी मरियम, जिब्राईल अलैहिस्सलाम, टिन्हिनि खे गॾायो त ख़ुदा, माना बीबी मरियम खे बि उहो ख़ुदा पिया चवनि। अल्लाह जी फरमायो इहा बि ख़ुदा कोन्हे का। व उम्मुहु सिद्दीक़ा, ईसा अलैहिस्सलाम जी माउ जेका आहे उहा सिद्दीक़ा आहे, सची आहे, वलीयाणी आहे, बुज़ुर्गाणी आहे, नेक आहे, सालिह आहे, सची बानी आहे। अल्लाह ताला हुन जी सचाई बि बयानु करे वियो त मथां कंहिं लुचे लोफर जे ज़हन में इहो हुजे त नऊज़ बिल्लाह अलाए किथां हणंदो अथई ग़लति तरीक़े सां ॿार। क़ुर पाक हुन जी सफ़ाई ॾींदे फरमायो व उम्मुहु सिद्दीक़ा, सची आहे। चवे जो थी त मूंखे कंहिं बि बनी बशर हथ न आयो आहे त सची आहे। असां हुनखे पंहिंजे कुदरत ख़ुदाबंदीअ सां बचो ॾिनो आहे, पेट में हुनजे ख़लकियो आहे। हाणे इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां हीउ अक़ीदो बि बातिल थी वियो त ईसा अलैहिस्सलाम जे अम्मा बीबी मरियम खे जेको इहे ख़ुदा पिया चवनि, अल्लाह जी फरमायो त न। सिद्दीक़ा जे लफ़्ज़ जूं बुज़ुर्गनि मानाऊं लिखियूं आहिनि। सिद्दीक़ा जी ज़ाहिरी माना, सिद्दीक़ा माना सची, सचु ॻाल्हाइण वारी। सिद्दीक़ा जे लफ़्ज़ जी माना ॿी हीअ बि आहे त वली आहे, माना वलीयाणी आहे। सिद्दीक़ा जे लफ़्ज़ जी टी माना उलमा मुहद्दिसीन हीअ बि लिखी आहे त उम्मुहु सिद्दीक़ा माना बुज़ुर्गाणी आहे। वली ऐं बुज़ुर्ग चूंकि हम माना आहिनि, लफ़्ज़ मट मट आहिनि, माना ॿिन्ही जी साॻी आहे, त ख़ुलासो कलाम जो इहो निकितो त बीबी मरियम न ख़ुदा आहे, टिनि मां टियों जेको मञो था ईअं बि कोन्हे, ऐं वरी उन ते को इल्ज़ाम बि न हणो, उहा सची बि आहे। ॿई पासा क़ुर पाक दलील ॾेई वियो। चौथे नंबर में फरमाया अल्लाह तबारक व तआला काना याकुलानि ताम, ईसा अलैहिस्सलाम ऐं हुनजी अम्मा मरियम इहे ॿई खाधो पीतो खाईंदा आहिनि, इहे ॿई खाधो पीतो खाईंदा आहिनि। तव्हां न हिननि खे ख़ुदा मञींदव, कमु मोकिलो त पोइ ख़ुदा तव्हांजो खाए पिए थो? ख़ुदा त खाइण पीअण खां पाक आहे। कम से कम एतिरो त अकुल रखो। मुशरिक जेके बुत परस्त बुत ठाहे करे उनखे चवंदा आहिनि असांजा ख़ुदा आहिनि, उन्हनि जा बुत बि कोन खाईंदा आहिनि। हो त बुत आहिनि पथर जा या मेण जा या काठीअ जा या लोह जा कंहिंजा घड़ियल, उहो त वाक़ई चुरी बि न सघंदो, खाई बि न सघंदो, पर हू पंहिंजे अक़ीदे में इन हद ताईं ॼण त कुझु मञिजे त उहो ख़ुदा तॾहिं था अचनि त उन्हनि जा बुत बि खाईंदा पीअंदा कोन्हनि। और तव्हां त उन्हनि जे बुतनि वारे ॻाल्हि खां बि वियो जो तव्हां अहिड़े खे था ख़ुदा चओ जेके खाइनि पीअनि था। जेको खाईंदो पीअंदो त हुनखे ॿियूं ज़रूरतूं बि खोड़ लागू थींदियूं, उनखे पेशाब बि लॻंदो, पाखाने कज़ा हजत जी ज़रूरत बि पवंदी, पोइ तव्हांजो ख़ुदा सॼो ॾींहुं खाइण ऐं पलीताईअ में पूरो आहे। अकुल अथव इहो? हिनखे ख़ुदा चइबो आहे जेको खाए पीए पोइ हुनखे खोड़ सारियूं हाजतूं लाइक़ु थियनि। जेको खाईंदो पीअंदो त हुनजे जिस्म में खाधे पीते सां जोश ईंदो, जोश ईंदो त शहवत पैदा थींदी, शहवत पैदा थींदी, पेशाब पाखाने जी ज़रूरत थींदी। सभु शऊर सूरतूं अहिड़ियूं आहिनि जेके इंसान में कमज़ोरीअ जूं आहिनि, जेके इंसान खे पंहिंजी हक़ीक़त ऐं पंहिंजी असुलियत यादि थो ॾियारनि। त इहे सभु कमज़ोर सिफ़तूं तव्हां था चओ ख़ुदा आहिनि, त पोइ ख़ुदा में अहिड़ियूं सिफ़तूं हुजनि। अकुल खां कमु था वठो। 4 दलील अल्लाह तबारक व तआला इहे अकुल ई ॾेई करे फरमायो त मल मसीह इब्न मरियम इल्ला रसूल, ईसा बिन मरियम सिर्फ़ ऐं सिर्फ़ रसूल आहे, ॿियो कुझु बि न आहे। बसि जे तव्हां ख़ुसूसियतूं मञींदव त बिना पीउ जे पैदा थियो आहे त आदम अलैहिस्सलाम खे बि मञियो, मलाइकनि खे बि पोइ मञियो। मलाइक त खाइण पीअण खां बि पाक आहिनि, उन्हनि में नर माद बि कोन्हनि, ॿार बच्चा बि कोन ॼणींदा आहिनि। ऐं उहे त ज़ाहिर आहे नर माद जो कोन्हनि, कंहिं मां ॼमनि बि कोन था, उन्हनि मां बि को ॼमे कोन थो, पाण बि कोन ॼमिया आहिनि। इहे सिफ़तूं रखनि था त पोइ ईसा खां वधीक सिफ़तूं त उन्हनि में आहिनि जेके पीउ मां बि कोन्हे, जेके खाइण पीअण खां बि पाक आहिनि। ईसा अलैहिस्सलाम खे माउ त आहे न, पीउ कोन्हसि, खाए पीए बि थो, हू त खाइनि पीअनि बि कोन था, पर उन्हनि खे कोन था चओ तव्हां मलाइकनि खे त ख़ुदा आहे। ईसा अलैहिस्सलाम खे कहिड़ी ख़ुसूसियत मञियो आहे? मालूम थियो त तव्हांजो इहो अक़ीदो ग़लति आहे।
पोइ हाणे इहे 4 दलील ॾेई करे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो सीगो अहिड़ो बयानु फरमायो, उन्ज़ुर कैफ़ नुबय्यिनु लहुमुल आयात सुम्मा उन्ज़ुर अन्ना युफ़कून। ज़ाहिरी तौर ते ही लफ़्ज़ पहिरियां अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो, सुहिणा नबी ॾिस असां कीअं दलील हिननि जे लाइ चिटा करे बयानु कया आहिनि। सुम्मा उन्ज़ुर, पोइ वरी हुननि ते ॾिस अन्ना युफ़कून, कीअं असांजे दलीलनि खे सम्झनि कोन था, थाबा वेठा था खाइनि, अजाया वेठा था अक़ीदा पंहिंजा ठाहिनि, असांजे दलीलनि खे सम्झण जी कोशिशि नथा कनि, उबतो सुबतो वेठा था ज़हन ठाहिनि, अक़ीदो पंहिंजो घड़ींदा वञनि। असां कीअं हुननि जे लाइ दलील पैदा कया आहिनि, सुहिणा नबी ॾिस त असांजे दलीलनि खे, पोइ वरी हुननि खे बि ॾिस त हो कीअं असांजे दलीलनि जो इनकार कयूं वेठा आहिनि। हाणे ही लफ़्ज़ पहिरियां ॼणो अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थी फरमाया, पर सच इहा हिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो कोन्हे बयानु थियल। क़ुर पाक जा ही लफ़्ज़ हर उन माण्हूअ सां ॻाल्हाईंदा, क़यामत ताईं ईंदड़ जेको बि इंसान क़ुर पाक खे पढ़ंदो ऐं इन्हनि दलाइलनि खे सम्झंदो, पोइ क़ुर उन पढ़ंदड़ माण्हूअ सां ॻाल्हाईंदो त सियाणा तूं ॾिस अल्लाह जीअं कीअं दलील बयानु कया आहिनि, हो वरी कीअं वेठा थाबा खाइनि, धिका वेठा खाइनि, ग़लति अक़ीदो रखंदा वतन, कोई दलील बि कोन अथनि। तूं ॾिस हर पढ़ंदड़ खे क़ुर पाक ॼण त ॻाल्हाए करे चवे थो त तूं ॾिस, तूं ॿुधाए भला हिन वक़्तु असां पढ़ियो आहे सच पच क़ुर पाक असां सां बि मुख़ातब आहे, तव्हां ॾिसो भला अल्लाह ताला कीअं दलील बयानु कया आहिनि ऐं हू वरी कीअं दलीलनि खां भॼी करे धिका वेठा खाइनि, अन्ना युफ़कून, थापोड़ा वेठा हणनि होॾे होॾे, कूड़ बदूड़ वेठा था हथु कनि त पंहिंजी ॻाल्हि खे ताक़तवर बनायूं, पर लभे न बि कुझु कोन थो दलील, थापोड़ा वेठा हणनि, अन्ना युफ़कून। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थींदे, कुल अताबुदून मिन दूनिल्लाह, सुहिणा नबी हिकिड़ो दलील इन्हनि खे हीअं बि ॾे, ॿुधायो त सही छा तव्हां अहिड़े शख़्स जी पूॼा कंदव, इबादत कंदव, तव्हांजो ख़ुदा था मञो ईसा खे, त पोइ ख़ुदा त हुनखे चइबो आहे जंहिंजी इबादत कबी आहे न, पूॼा कबी आहे, छा पोइ तव्हां अहिड़े शख़्स जी पूॼा कंदव, अल्लाह खां सवाइ कंहिं अहिड़े माण्हूअ जी पूॼा कंदव मा ला यमलिकु लकुम ज़र्रन वला नफ़ा, जेको ज़रे बराबरि तव्हांखे नुक़सान बि नथो ॾेई सघे, नफ़ो बि नथो ॾेई सघे, कंदव अहिड़े जी पूॼा। उन ज़माने खां पहिरियां या खणी चइजे त मके ऐं मदीने में उन ज़माने में ख़ूब बुत परस्ती आम हुई, बुतनि खे पूॼींदा हुआ, काबतुल्लाह जे अंदरि बि बुत रखिया हुआ, हता की बुज़ुर्गनि लिखियो आहे त 360 बुत रखियल हूंदा। अंग्रेज़ी साल जे एतबार सां ॾींहं शायदि एतिरा थियनि था, त पोइ हुननि हर रोज़ हर ॾींहं जे लाइ अलॻि अलॻि ख़ुदा रखियो हो। हिननि जा ख़ुदा बि अहिड़ा जेके सॼे साल जे लाइ हिकिड़ो बि हुननि खे काफ़ी कोन हो, हर ॾींहं जे लाइ हिकिड़ो बसि, हुनखे हुननि जो हथ जो घड़ियल जो हो त हुनखे ताक़त एतिरी हुई जो हिकिड़ो ॾींहुं हुनजी संभाल कंदो, बसि हर ॾींहं जे लाइ अलॻि, कमज़ोर ख़ुदा हुननि जा, कूड़ो अक़ीदो। अल्लाह ताला फरमायो, सुहिणा नबी पुछे न त सही, अताबुदून मिन दूनिल्लाह, छा तव्हां अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी अहिड़े जी इबादत कंदव, मा ला यमलिकु लकुम ज़र्रन वला नफ़ा, जेको तव्हांखे ज़रे बराबरि नफ़ो बि नथो ॾेई सघे, नुक़सान बि नथो ॾेई सघे। वल्लाहु समीउल अलीम, अल्लाह तबारक व तआला त उहा ज़ात आहे जेको चङी तरह तव्हांजे दिलनि जे ॻाल्हियुनि खे बि ॿुधे थो, तव्हांजे सोचुनि ऐं फ़िक्रनि खे बि सम्झे थो, ॼाणे बि थो त तव्हां किथे आहियो। असांजो हिन महिल हे कैफ़ियतूं आहिनि न, हे वेठा आहियूं, को कहिड़ी कैफ़ियत में वेठो आहे, को कहिड़ी कैफ़ियत में वेठो आहे, को मुकमल मुतवजो आहे, कंहिंजो तवजो घटि आहे, को किथे थो घुमे, को किथे थो घुमे। सच ई आहे असां में हिक ॿिए खे ख़बर न आहे त सभु हिते वेठा आहियूं, सभिनी जो तवजो आहे, या को किथे आहे, को किथे, असांखे ख़बर न आहे, अल्लाह ताला जी ज़ात खे सॼी ख़बर आहे त कंहिंजो तवजो केतिरो आहे, को किथे थो हवा थो घुमे, को कंहिं दलील खां किथे वञी पहुतो आहे आसमान ते, को कंहिंजी सोच में घुमंदे घुमंदे हले किथे वञी पहुतो आहे। फरमाई हो समीउल अलीम, मां ॿुधंदड़ बि आहियां, ॼाणींदड़ बि आहियां, ॿुधां बि थो, ॼाणा बि थो। इहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जूं सिफ़तूं एॾियूं त क़वी आहिनि, ताक़तवर आहिनि, गहरी नज़र सां ॾिसबो त हिननि में धड़को बि आहे। तव्हां ज़ाहिरी रुख़ जेको बि रखो था, अल्लाह से फरमाए थो, ज़ाहिरी रुख़ जेको बि रखो था, महसूस करायो था त असां सभु जेके आहियूं नेक ऐं शरीफ़ आहियूं या कहिड़े बि तरह सां आहियूं, ज़ाहिरी तव्हांजो रुख़ हिकिड़ो आहे, तव्हां अंदर में कहिड़ा आहियो, मूंखे सॼी ख़बर आहे, मां ॼाणा बि थो, मां ॿुधां बि थो, मूंखे सॼो इल्मु आहे।
हाणे ही लफ़्ज़ इन आयत सां अल्लाह तबारक व तआला बयान फरमाया, जिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला तौहीद जा दलील ॾिना आहिनि त ख़ुदा हुनखे चइबो आहे जेको खाइण पीअण खां पाक हुजे, जेको न पाण ॼमे न हुन मां केरु ॼमियो हुजे, जंहिंखे का बि अखि मापाए न सघे, एॾी वॾी ताक़तवर ज़ात हुजे जो उन जे ताक़त सां सॼी दुनिया गॾिजे न पुॼी सघे, न अल्लाह तबारक व तआला नफ़ो ॾियणु चाहे त न सॼी दुनिया नुक़सान ॾेई सघे, जे रब नुक़सान ॾियणु चाहे त सॼी दुनिया गॾिजे उन नुक़सान खां बचाए न सघे। रब उहा ज़ात आहे। पोइ तव्हां दिलि जे अंदरि कहिड़ो अक़ीदो छुपायो था, सुहिणा नबी हुन खां पुछ, तुंहिंजे साम्हूं तुंहिंजनि दलीलनि खां पोइ मथां चवनि त हा तव्हां सही हो, पर दिलि में उहो साॻियो अक़ीदो हुजे न, सुहिणा थो ॾसे न, उहो समीउल अलीम, हू ॿुधे बि थो ॼाणे बि थो। हर कैफ़ियत इंसान जी अल्लाह ताला जे ज़ात खे मालूम आहे। हिकु जॻह ते फरमाई इन्नहू हुव यअलमु सिर व अख़फ़ा, अल्लाह उहा ज़ात आहे जेको छुपियल मख़फ़ी राज़नि खे ॼाणींदो आहे। लफ़्ज़ ॾिसो एॾा वॾा बयान फरमाया विया। सिर जी माना राज़, अख़फ़ा जी माना बि मख़फ़ी, लिकियल छुपियल। राज़ हूंदो ई छुपियल आहे, राज़ रहंदो ई तॾहिं जॾहिं छुपियल आहे। जॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थी वई त पोइ राज़ न रहियो। राज़ जी माना बि छुपियल, अख़फ़ा मख़फ़ी, छुपियल ॻाल्हि बि छुपियल आहे। हाणे अख़फ़ा ऐं राज़ ॿई छुपियल लफ़्ज़नि ते दलालत कनि था, राज़ बि छुपियल, मख़फ़ी बि छुपियल। हाणे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो ई लफ़्ज़ चवे हा खणी त मां तव्हांजे राज़नि खे ॼाणा थो, त बि असां सम्झी सघूं पिया, पर अल्लाह ताला ॿ लफ़्ज़ गहरा ॻाल्हाया, गहरा लफ़्ज़। तव्हांजा राज़ बि छुपियल, राज़ अॻ ई छुपियल हूंदो आहे, हुन राज़ में रमज़ जेका तव्हांजा उहा बि मां ॼाणा थो। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू वेठो आहे असांजे साम्हूं, पंहिंजे ख़्याल में वेठो आहे, असांजे नज़र में इहो आहे त इहो कंहिं गहरी सोच में मुंसलिक आहे, वरी उहो थोरो थोरो लुॾे बि थो, सोचे बि लुॾे बि। असां सम्झंदासीं कहिड़ी सोच में आहे, पर उहा सोच बि अहिड़ी गहरी अथसि जो कंहिंजो लिहाज़ कोन अथसि, लुॾे बि थो, वरी हलकड़ो सॾु कयोसींसि, पोइ फलाणा ॿुधे बि कोन थो। जंहिंमां असांखे सम्झ में आयो त अञा गहरो आहे कंहिं सोच में, का अहिड़ी सोच हिनखे लागू थी वई आहे जो सफ़ा धुत थी वियो आहे, गुम थी वियो आहे हुन में। वरी ॿियो बि सॾु कयोसींसि, टियों सॾु कयोसींसि, ॿुधे ई कोन थो। पोइ चवंदासीं भाउ उहो पंहिंजे मस्तीअ में आहे, पंहिंजे मौज मस्तियुनि में आहे, छॾियोसि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हाणे तव्हांखे सम्झ में न आयो न, तव्हांखे सम्झ में न आयो हुनजे वेहण में, हुनजे लुॾण में, हुनखे सॾु करण में, तव्हांखे कुझु बि सम्झ में कोन आयो। तव्हां एतिरो सम्झो त हे बसि कंहिं सोच में ग़रक़ आहे, पर अल्लाह से फरमाए थो मूंखे ख़बर आहे त हिन जी सोच शुरूआत किथां थी, घुमंदे घुमंदे हिन महिल किथे पहुतो आहे, किथां किथां सोचींदो, फ़िक्र कंदो, किथां किथां लांग वराईंदो, ओरांगींदो, किथां किथां घुमंदो घुमंदो किथे वञी पहुतो आहे, हिन महिल किथे बीठो आहे, मूंखे सॼी ख़बर आहे। वेठो हिते आहे पर बीठो किथे आहे, चौंक में आहे, ड्यूटीअ ते आहे, दुकान ते आहे, घर में आहे, बाज़ार में आहे, बैंक में आहे, किथे बीठो आहे, अल्लाह जी फरमाए मूंखे सॼी ख़बर आहे। क़ुरान इंसान खे जेका तालीम ॾींदो आहे, इहा तालीम दुनिया जो कोई किताब न ॾींदो। हाणे हिननि ज़ाहिरी आयतुनि खे जॾहिं पढ़ूं था त ज़ाहिर मां मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल वारनि जा जेके अक़ीदा हुआ, जेके उन्हनि में टे फ़िरका हुआ, टिनिनि जे अक़ीदनि खे दलीलनि सां बातिल बनायो त इहे टई अक़ीदा तव्हांजा जेके आहिनि उहे ग़लति आहिनि, टई ग़लति आहिनि। ज़ाहिरी आयत मां इहो ख़ुलासो सम्झ में आयो। गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त हीअ ॻाल्हि बि सम्झ में आई त जेको कमु तव्हां कयो था, कम से कम अकुल खां त कमु वठो, ईअं अंधा थी करे ईअं चंबड़ी त न पियो, अंधे वारा थापोड़ा त न आणो, कम से कम अखि त पटियो, दिमाग़ त पंहिंजो हलायो, अकुल त हलायो, का ॻाल्हि सम्झो त सही। बुत जे अॻियां वेठा त हथ जलियो त असांखे हीअ ज़रूरत पूरी कर, असांजी हीअ ज़रूरत पूरी कर। पोइ भाई उहो पंहिंजे मथां मखी थी वियसि, उहा कोन थो ठारे सघे, तुंहिंजी मुश्किल छा ठारींदो? हो इंसान आहे, पाण बुकियो आहे खाधे पीते जे लाइ, त उन खां वेठो थो घुरी, उहो पाण बुक ते आहे, तोखे छा ॾींदो?
वो पाण हाजतुन परेशान मुब्तला चला परेशान आ पेशाब तो लगे से जेसि वो निकरे से न तेसि परेशान नंढो या वॾो पेशाब एॾो परेशान हूंदो जो चवंदो त जेकर मिल्क ते ॾेई करे बि न गंदगी में जान छॾाया वो पाण परेशान आहे तोखे छा सुख ॾींदो। अल्लाह ताला फरमाए थो ख़ुदा कम से कम जंहिं ज़ात खे ख़ुदा चइबो आहे त अकुल त हलायो सम्झो त सही ख़ुदा केॾी वॾी ज़ात आहे। इंसान जे मथां ईअं नालो रखी था छॾियो त बसि ख़ुदा आहे। अकुल अथव अकुल खां कमु वठो था। तॾहिं अल्लाह तबारक व तआला केतिरियुनि जॻहियुनि ते अहिड़ा दलाल बयानु कंदे फरमायो अफला ताक़िलून अकुल कोन था रखो अञा अफला तज़क्करून अञा नसीहत कोन था पिरायो अफला ततफ़क्करून अञा पोइ सोचो सम्झो कोन था। त क़ुर पाक जेका तालीम ॾिए थो उन ते इंसान खे इंतिहाई सोच फ़िक्र करण जो सबक़ बि ॾिए थो सही ऐं ग़लति खे परखण जो सबक़ बि ॾिए थो अकुल सां इंसान नफ़े ऐं नुक़सान खे तोड़े वञे इन जो बि सबक़ ॾिए थो ऐं अल्लाह तबारक व तआला दलाइल ॾेई करे इंसान जे ज़हन खे खोले थो त ख़ुदा उन ज़ात खे चइबो आहे अहिड़ियूं सिफ़तूं ख़ुदा जे ज़ात में हूंदियूं आहिनि जेके मख़लूक़ात में कंहिं में बि कोन्हनि। वहदहू ला शरीक ज़ात आहे ज़ात में बि सिफ़ात में बि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।